मस्त हूँ असां पंहिंजी मस्तीअ में, अरे छा वञे असांजो ज़माने सां, सिर लॻे पंहिंजो। अरे तव्हां आयो ई नंढड़ा या मूंखे नंढा था लॻो? दमाली अखि पटे असां आहियूं असां। अरे ढोलू आई जा मुंहिंजो पुराणो दुश्मन। न मवाली हाणे दुश्मनी न आहे, मां तोखो माफ़ी वठण आयो आहियां। न बाबा न, असां मवालनि वटो सभु कुझु मिलंदी, बाक़ी माफ़ी कोन मिलंदी। जो पुट ॾेढ पुटड़ा असां मवाली कमु नाराज़ थियो ई कोन। इन जो मतिलब त तो असांखे माफ़ करे छॾियो। इन जो मतिलब इहो हरगिज़ न आहे त तव्हां मुंहिंजे घर में सिधा सुम्ही पओ, छो त पुट जेतिरा तव्हां पिंजरा हो न तेतिरा सिकणा दिला जेका था चङी माई ॾिसो उन सां था शादी जा ख़्वाब ॾिसो। न दामावाली असां इश्क खां तौबा करे छॾीसीं, वसु कंदे कंहिं अखि घणी निहारींदा बि न आहियूं, बाक़ी अखि तिरकी वई त मयार न आहे। बाबा माण्हूअ खे माफ़ कयो, ककु पन थियो त मां बि वञी को धंधे रोज़गार सां लॻा। इन जो मतिलब त असां मोटी वञो? हा पोइ तव्हांजी महिरबानी थींदी। बाबा हल त सेठ धनु या पेर पकड़ियो। हा हा वञी कंहिं वॾेरे जा पेर पकड़ियो। वाह, मूं तोखे चयो हो न मवाली मां गज़ा कोन थींदी। अरे लाटूअ जहिड़ा बेइज्जती त न करे विया। हर कोई त फनकार सॾाए, कम चओ बीमार सॾाए। वाह पुटड़ी वाह, मिठाई अधी सोढी कीअं भाॼाई पराए मर्द खां 100 रुपयो कढी वई, हाणे मुंहिंजो हुनुर ॾिसजो। मश्किरन जो ॻोठ थई, मश्किरन जो ॻोठ थई, मश्किरन जो ॻोठ थई, मश्किरन जो। बस 10 रुपया, हाणे मुंहिंजो कमाल ॾिसजो। प्यारियूं पोड़ियूं सारियूं कोनियूं तके मिठियूं खारियूं। प्यारियूं पोड़ियूं सारियूं कुड़ियूं तके मिठियूं खारियूं, लही गम जा गुबार विंदा, लही गम जा गुबार विंदा, अकुल जी हित खोट थई। सोप सीरियल मश्करन जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।